मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। पंहिंजी घरवारी जाॾो, पंहिंजी भेण जाॾो, पंहिंजी माउ जाॾो ॿियनि मर्दनि जी तारीफ़ कंदा। पोइ उहा तारीफ़ मुर्शिद जी हुजे, उहा तारीफ़ MPA जी हुजे, उहा तारीफ़ मौलवी जी हुजे, उहा तारीफ़ दोस्त जी हुजे, ख़तरनाक अमल आहे। अल्लाह जो कसम आहे, ख़तरनाक अमल आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि मुस्लमान ॿार कंहिं दोस्त जी, कंहिं मुर्शिद जी, कंहिं मौलवी जी घर में ॻाल्हि करे ई न। अगरि इहा मर्दनि जी ॻाल्हि घर में थींदी त घर में औरतुनि जे दिलि में जेको आहे वक़ार वेंदो, वेलियो वेंदो। यार त हे कहिड़ी ॻाल्हि थो करे असांजो मुड़ुसु। हक़ीक़त में कोई इहो मर्द जेको आहे एतिरी फज़ीलत वारो आहे त घर में कंहिं बि मर्द जी ॻाल्हि न आहे करणी, कंहिं बि मर्द जी ॻाल्हि घर में न आहे करणी, पोइ चाहे उहो मुर्शिद छो न हुजे। हाणे कोई ॿुधाए घर में औरतूं वेठियूं मुर्शिद जो हुस्न बयानु करे त वाह 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 वाह, हे असांजो मुर्शिद इंतिहाई दर्जे जो सुहिणो आहे, त छा थींदो? औरत जे दिलि में वेलियो वेंदो न वेंदो? फ़िलाणो असांजो दोस्त आहे, DSP आहे, वॾो सखी आहे। फ़िलाणो असांजो दोस्त आहे, वॾो सखी आहे, राति मूंखे होटल ते वठी वियो, मानी कराई। हे ख़तरनाक अमल आहे, हे बिल्कुलु ख़तरनाक अमल आहे। हिन टाइम तव्हांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, इहा ॻाल्हि बाद में ख़बर पवंदी त कंहिं क़िस्म जे घर में कंहिं बि गैर मर्द जो ज़िक्र करिणो ई न आहे।